नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी है। बुलेटिन में ही अहम खबर शामिल करे आहियूं त सोभودेरो वारे इलाइक़े में तहरीक इंसाफ जे अॻवान अल्लाह बख़्श उन्हनि जी ज़रई ज़मीन ते बासर शख़्सियत पारां कब्ज़े जी कोशिश कई वई आहे। ज़रई ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश दौरान हथियारबंदनि जी फायरिंग में इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पकड़िजी वियो आहे ऐं शिकतान वारी सूरताल पैदा थी वई आहे, जॾहिं त इतला बावजूद पुलिस पहुची न सघी आहे। पीटीआई अॻवान अल्लाह बख़्श उन्हनि जो चवणु आहे त ज़मीन ख़ाली कराइण लाइ सूबाई वज़ीर सुहेल सियाल पंहिंजे हथियारबंद माण्हुनि ज़रिए हमलो करायो आहे। ज़मीन ते मुकमिल कब्ज़े करण ताईं पुलिस खे इलाइक़े में अचण खां रोकियो वियो आहे। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर खे अहम ख़बर ॾींदा हलूं त सोभोदेरो वारे इलाइक़े में तहरीक इंसाफ जे अॻवान अल्लाह बख़्श उन्हनि जी ज़रई ज़मीन ते बासर शख़्सियत पारां कब्ज़े जी कोशिश कई वई आहे। ज़रई ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश दौरान हथियारबंदनि जी फायरिंग में इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पकड़िजी वियो आहे ऐं शिकतान वारी सूरताल पैदा थी वई आहे, जॾहिं त इतला बावजूद पुलिस पहुची न सघी आहे। पीटीआई अॻवान अल्लाह बख़्श उन्हनि जो चवणु आहे त ज़मीन ख़ाली कराइण लाइ सूबाई वज़ीर सुहेल सियाल पंहिंजे हथियारबंदनि माण्हुनि ज़रिए हमलो करायो आहे। ज़मीन ते मुकमिल कब्ज़े करण ताईं पुलिस खे इलाइक़े में अचण खां रोकियो वियो आहे।